इहो ईज़ाउ कीअं लॻो? मस्त मस्त गाड़ी ठाही आहे। इहो कूलेंट जो इहो छॾी पियो हुउसि, वरी मसे खे उठायोमांसि। हाणे ॻाल्हि इहा आहे त हिते हे कूलेंट जेको आहे जो गाॾियुनि में हूंदो आहे इहो ज़हरीलो आहे, किनो मिठो हूंदो आहे, थींदो आहे। कुता ॿिला को मवेशी आहे हूअं ई रोड ते हारियो पियो आहे, माण्हू मिसाल फिटी थो करे छॾे ड्रेनेज में। इहो ग़लति ख़राबु सम्झो ईंदो आहे, ऐं इहो न करणु खपे। हाणे हिनखे केॾे दॻ सां कबो जिते इहो सुठे नमूने सां इनखे वञी डंप कनि। त ॻाल्हायो आहे हिकिड़े मैकेनिक सां, उहो चए पियो असांखे बसि ॾेई छॾ, हुननि वटि पाणी घणा ई इहे हूंदा आहिनि, पोइ पाणी हुनखे जेको आहे सो डंप करे छॾींदनि। इहो हिनखे ॾेई आयुसि, इहो किनो कूलेंट। हाणे हिनखे डंप वञी कंदा शहर खां परे किथे, जिते माण्हू खे को ईज़ा न अचे हिन जेके एक्सपोजर सां। हाणे मां जेकर किथे फिटी करे छॾियां, मूंखे केरु ॾिसे या केरु चए थोरो, पर जिते निज़ाम आहे पोइ उते माण्हू वरी दिलि बि चए थी त उते माण्हू सही को कमु करे, वरी हुनखे ॾेई अचे, वरी पाण डंप करे छॾींदा। चवण जो मतिलबु जिते निज़ाम आहे पोइ उते माण्हू आम तौर ते बसि सही कमु था कनि, निज़ाम वरी पंहिंजो पाण खे बहितर करे। असांजे जेको जारा खुलिया पिया हूंदा आहिनि नालियुनि जा, किनो पियो हूंदो आहे। मां तव्हांखे लाइब्रेरी ॾेखारियां। हिते लाइब्रेरी तमामु वॾी आहे असांजी। मूंखे किताबु खपे थो हिकिड़ो इन बयाने, ऐं पुराणा हिननि जा जेके किताब आहिनि, छा लिखंदा आहे, ऐं ॿियो वरी सॼे दुनिया जो हिते किताब पिया आहिनि, वॾी लाइब्रेरी आहे। Can I take a picture of your pumpkin? हिते पहुता माण्हू पम्पकिन कार्विंग था कनि। हाणे हैलोवीन जी सीज़न आई आहे, ऐं सरव आयो आहे, हिते पम्पकिन्स खे शिकलूं ठाहींदा आहिनि जिननि वारियूं, त रखंदा आहिनि माण्हू। अञा हैलोवीन थींदी, अञा हाणे उहो हफ़्तो शुरू थियो आहे, हिन जो ताज़ो तव्हांखे ॾिसूं। लाइब्रेरी में मूं तमामु ईस्ट एशियन स्टडीज़ जा किताब ॾाढा ॾिठा, जंहिंमें चाइनीज़ जुल्द वॾो पुराणे वक़्त जो अलाए कीअं हो सम्झ में कोन पियो अचे, पोइ वरी खणी वापसि रखियुमि। जंहिंखां पोइ मूं रशिया ते ख़ासि तौर ते सोवियत यूनियन ते तमामु घणा किताब ऐं तहक़ीक़ मूं ॾिठी, हर कुंड कुर्छ ते नंढी सनी ॻाल्हि ते लॻे पियो त वाक़ई में
अमेरिका जो जेको असुल दुश्मन हो जंहिं वक़्त में अॻे सोवियत यूनियन, उन ते सही तहक़ीक़ कंदा हर हिकु नंढी वॾी ॻाल्हि जी, कीअं रहनि था उहे माण्हू, छा ॻाल्हाईंदा, कहिड़ा मुल्क आहिनि, छा थो वेठो हुते थिए। सॼी लाइब्रेरी ॼण हिकिड़ो सॼो फ्लोर भरियो पियो सोवियत यूनियन ते। लाइब्रेरी जो एॾी वॾी हेठि मथे मां मुंझी पियो, पोइ बसि निकितुमि वञी घर कयो। उते पहुचां त हिकिड़ी दोस्त थी, उन गाॾी ख़राबु, पोइ जेको धकु लॻो इहो हितां लॻो। उन गाॾी ठहिराइण जे लाइ वरी बैटरी वञी पहुतासीं हिकिड़ी जाइ ते, उते रुॻी पलाल ई पलाल।